नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त अमन अमान जा पखी शहर कंदकोट में उॾामी विया आहिनि। ॾींहुं ॾिठे जो ए सेक्शन थाणे जे डिप्टी कमिश्नर जी ऑफिस जे वेझो नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते 2 मोटरसाइकिल सवार हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते दुकानदार विकी कुमार वल्द प्रकाश कुमार खां 2,30,000 फुर करे आसानी सां फरार थी विया आहिनि। पुलिस पंहिंजी पुराणी रवायत खे बरक़रार रखंदे 1 कलाक खां पोइ जाइ वारदात वारी जॻह ते पहुती है। प्रकाश कुमार साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त कंदकोट जी इंतज़ामिया अमन अमान जी सूरत हाल ते कंट्रोल करण में मुकम्मल नाकाम थी चुकी है। असां शहरवासियों के रोज़ाना जी बुनियाद ते ॾोहारी जदीद हथियारनि जे ज़ोर ते असां वापारियुनि खां रोक रक़म ऐं मोटरसाइकिल चाबी चोरी ऐं रात जो चोर हथियारनि जे ज़ोर ते घरनि मां घिड़ी सोना ज़ेवर ऐं ॿियूं केतिरो ई क़ीमती सामान चोरी करे वञनि था। ए सेक्शन थाणे जी पुलिस ॾोहारियुनि ऐं चोरनि अॻियां बेवस बणियल आहे। हिननि वज़ीर आज़म इमरान खान, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG लाड़काणो, SSP सैयद असद रज़ा शाह खां मुतालबो कंदे चयो आहे त ए सेक्शन थाणे जे SHO मां असांखे इंसाफ़ जी उम्मीद न, इन खे हटायो वञे। ॿियो को ईमानदार ऑफिसर थाणे ते मुक़ररु कयो वञे, असांखे जानी माली तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं मुंहिंजो फुरियल सामान मूंखे वापसि करायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।